अखर खां मोटूं पिया ऐं अरबाब भील जी बेल में वञणु थियो हुयो, जंहिंमें 24 तारीख़ मुक़ररु थी ऐं साॻी जाइ ते अॼु मोरो में जेके 100 जे लॻभॻि एहतजाज थियो हुयो, उन में गिरफ़्तार थिया 83 दोस्त क़ौमी कारकुन। उन्हनि जो बि अॼु केस लॻल हुयो मोरो में, जिते उते दोस्त आलमाणी साहब खे चयोसीं पेश थींदो। दोस्त मैसेज कनि पिया लगारी बजराणी ॻोठ जे हवाले सां, जंहिंमें शहीद इरफान, शहीद ज़ाहिद, जंहिंमें क़तलु कया विया। 3 ख़ुदकशीअ में 4 जेको आहे सो उहे क़तलु थी चुका आहिनि माण्हू। सो वाक़ई सूरत हाल ॼण समूरनि जे साम्हूं आहे, सॼी सिंध होॾां अचे पई। हिकिड़ा केस कोर्टुनि में आहिनि, जेके FIRूं लॻभॻि 12-13 FIRूं जेके आहिनि उहे थी चुकियूं आहिनि, जंहिंमें 30 खां वधीक माण्हू गिरफ़्तार आहिनि। उन्हनि जूं हिकिड़नि जूं ज़मानतूं ॿाहिरां थियूं आहिनि, हिकिड़नि जूं लॻल आहिनि। सो कोर्टुनि में हिन वक़्तु असांजा जज ईअं वकील बसि कमाए त सघनि पिया, पर माण्हुनि जे लाइ को रिलीफ कोन्हे को। इहा राय सिर्फ़ु मुंहिंजी न आहे, बल्कि सीनियर वकील दोस्त ऐं हर ॾाहो माण्हू या हर आम माण्हू इहा ॻाल्हि महसूसु करे थो ऐं सम्झे थो त 6वीं आइनी तरमीम खां पोइ कोर्टुनि में जजनि जा जेके अख़्तियारात आहिनि, जंहिं नमूने सां हुकूमत जो कारोबार आहे, तरीक़ाए वारदात आहे, जहिड़े नमूने सां समाज में हिकिड़ी इन हद ताईं इंतिज़ामी मामलात खे ख़राबु कयो वियो आहे। गवर्नेंस जा जेके निज़ाम आहिनि उहे जेके पुछड़ा ऐं गंदा कया विया आहिनि, जंहिंमें हर माण्हू ज़िलत मां गुज़रे पियो। मंशात जो कारोबार आम आहे, उहो तव्हां करे सघो था। गैर क़ानूनी जेको बि कमु करणु चाहियो उन में आसानी आहे। तव्हांखे प्रोटोकॉल्स आहिनि, तव्हांखे सहूलियतूं आहिनि, तव्हांजे लाइ आसानी आहे ऐं सिधो कमु, क़ानूनी कमु तव्हां जेॾो कोशिशि कयो उन में लाज़मी तौर ते डिले थींदी, लाज़मी तौर ते एरर्स पैदा थींदा उन में, ऐं उन में तव्हां ख़ाइफ़ थींदव, ख़फ़ा थींदव। वायुमंडल कुझु अहिड़ो जोड़ियो वियो आहे। क्राइम रेट जेको आहे असां वटि तव्हां ॾिसो पिया, अधु सिंध मथी सिंध जेको आहे सो धाड़ेलनि जे हवाले कई वई आहे। उते जदीद हथियार, ॿाहिरियुनि मुल्कनि जा हथियार जेके आहिनि उहे आसानीअ सां पहुचनि पिया। ॿाहिरां नशो आसानीअ सां पहुचे पियो। तमामु वॾी हिते जदीद साइंसी ज़रियनि सां, आलात सां फोर्सिस वठियल आहे। पोइ बॉर्डर्स खां पखी त पर कोन थो हणी सघे, पर मंशात ऐं हथियार उन्हनि जे हथनि ताईं पहुचनि था। माण्हुनि जे जिस्मनि में ज़हर ओतियो पियो वञे नशे जो। सो सूरताल कंहिं उर्दू वारे शेर वांगुरु, इस सदी में तेरे होंठों पे तबस्सुम की नमूद है, हंसने वाले तेरा पत्थर का कलेजा होगा। माण्हुनि जे चेहरनि तां हिननि मुर्कूं खसियूं आहिनि। को पत्थर दिलि माण्हू ई जेको आहे सो मुर्की ऐं मुस्कुराए सघे थो। सॼी सिंध जे अंदरि अहिड़ो माहौल पैदा कयो वियो आहे, मंशियात खे आम कयो वियो आहे त सिंधी माण्हू, सिंध जो नौजवान पिनकिन में हुजे। तालीम जी सूरत हाल इहा आहे, समूरनि जे साम्हूं आहे, जो उस्ताद एहतजाज करण ते मजबूर आहिनि ऐं उन्हनि ते बि जेको आहे सो टार्चर कयो थो वञे। सियासत ते बैन विधो वियो आहे। सियासत करणु हिते शजर ममनूआ बणिजी वई आहे, जो तव्हां पंहिंजे हक़नि जे लाइ दहा कूकब कोन था करे सघो। को बि शऊर वारो माण्हू जेकॾहिं कुझु ॻाल्हाए थो, को सुवाल उथारे थो, का ॻाल्हि ॻाल्हाए थो, त उते माना तख़युल ते ताला ऐं सोचुनि ते पहरा ऐं ज़बानुनि ते पहरा आहिनि। माण्हू सोचे नथो सघे, माण्हू ॻाल्हाए नथो सघे। इन हद ताईं ही जमहूरियत जा जेके तोहफ़ा आहिनि उहे सिंधी माण्हुनि खे मिलनि पिया। सो ही सिंध जे अंदरि जंहिं नमूने जी हुकूमत, पीपुल्स पार्टी, रियासती जेको कारोबार आहे, उहो सिंधी माण्हुनि जे कंहिं बि सूरत में हक़ में कोन्हे को। उन्हनि जे लाइ हिकिड़ो ई रस्तो आहे, जिदोजहद जो रस्तो आहे, सच जो रस्तो आहे, पंहिंजे जियापे जी जिदोजहद वारो रस्तो आहे, तहरुक जो रस्तो आहे।
उहो जेकॾहिं छॾियोसीं त पाण ॼण क़ौमी तशख़ुस असांजो मिसाल थी वेंदो। सो हिन वक़्तु 9C जूं FIRूं थियनि पियूं, मंशियात जूं FIRूं थियनि पियूं ऐं उहे बि निज क़ौमी कारकुननि ते सियासी माण्हुनि ते थियनि पियूं। न त जेको ही सियासी इंतकाम वारो दौरु हले थो पियो, जतोई साहिबान ते जंहिं नमूने सां FIRूं करे उन्हनि खे मोटर साइकिल में, बकरी चोरीअ में, जंहिं नमूने सां सॼी सिंध ॾिसे थी पई, कोर्टूं वाक़िफ़ आहिनि त कहिड़े नमूने सां उन्हनि खे सियासी इंतकाम जो निशानो बणाए थो वञे। रोज़ानूं हाज़िरियूं आहिनि, न सिर्फ़ु उहे पर जेके बि सियासत कंदड़ उन्हनि खां वधीक त क़ौमी सियासी कारकुन अज़ाब में आहिनि। जतोई साहिबान जो मिसाल इन करे ॾियूं था त असांजे समाज में कुझु अहिड़ी ज़हनियत आहे जो उहे केस हाईलाइट कनि था न, जेकॾहिं को नोटेबल पर्सन आहे। हा ज़रूरु। त असां वटि इहा हालत आहे। सियासी माण्हू हिन वक़्तु सॼी सिंध जे अंदरि जेके FIRूं थियूं आहिनि, सॼी सिंध वाक़िफ़ आहे त कहिड़े नमूने सां अरबाब भील खे जेको हाई कोर्ट में अपील जे थ्रू हू आज़ादु थियो ऐं जेल मां ई उनखे आज़ादु थियण खां पहिरियां जेको आहे सो खंबे ऐं 2 साल पुराणे वाक़े जी एहतिजाज जी हिकिड़ी FIR जुड़तू FIR उनखे कटी वई। कोर्ट उन खां वाक़िफ़ आहिनि। जॾहिं वाक़ियो थिए थो हैदराबाद मां शहीद इरफान जो लाश खजे थो, खंभिजे थो, फुरियो थो वञे, सॼी सिंध वाक़िफ़ आहे। कोर्टूं बख़ूबी वाक़िफ़ हुयूं त इहो इंसिडेंट थियो आहे। बार बार वारस लाश खे ॻोल्हींदा रहिया ऐं लावारस करे लाश दफ़नायो वियो। असां बार बार वीडियोज़ रखियासीं, मीडिया ते दाहूं कयूंसीं, सोशल मीडिया ते दाहूं कयूंसीं, अख़बारनि में इहा ॻाल्हि लिखी वई। सॼी सिंध वारसी करे पई, वारस दाहूं कनि पिया, लाश ॻोल्हनि पिया, हैदराबाद में ॻोल्हनि पिया, थाणनि ते ॻोल्हनि पिया ऐं उहो लाश लावारस करे दफ़नायो पियो वञे। त अहिड़ी सूरत हाल में असांजूं कोर्टुनि खे बि जीअं कंट्रोल्ड डेमोक्रेसी आहे, ईअं कंट्रोल्ड जुडिशरी बि आहे, ईअं कंट्रोल्ड मीडिया बि आहे। ईअं ई असांजी हाणे त हिकिड़ो सच आहे त कंट्रोल्ड नेशनलिज़म बि असां वटि हले पियो। ऐं कंट्रोल्ड नेशनलिज़म इहो त बाबा जेके रियासत जूं बाउंड्रीज़ आहिनि, जेकी उन्हनि जी पसंदि नापसंदि आहे, हिकिड़ा जीअं काल्ह फार्मूलो तय थियो गुड तालिबान बेड तालिबान, जेके उन्हनि जे फ्रेमवर्क जा आहिनि उहे बसि पंहिंजे दायरा कार जेको अमल जो रखियो वियो आहे उहो ओतिरो रखियो वियो आहे ऐं हिकिड़ा उन्हनि हदुनि खे क़बूल करे वेठा आहिनि ऐं हिकिड़ा थोरो बि एक्स्ट्रा थी कमु कनि था पंहिंजे धरतीअ जे लाइ, पंहिंजे सिंध जे लाइ सियासी बुनियादनि ते पंहिंजे चिटे मौक़िफ़ सां जेकॾहिं रहनि था त उन्हनि जे लाइ जेको आहे सो हिकिड़ो अज़ाब वारो माहौल क्रिएट कयो वियो आहे। उन्हनि ते मुख़्तलिफ़ नमूननि सां बैन विधो वियो आहे। त सिंध सोचे पई ऐं सिंध ज़रूरु कर मोड़े उथे पई। हिकिड़ी तमामु वॾी कावड़ आहे, गुस्सो आहे, फ़िक्रमंदी आहे सिंध जे नौजवाननि में। हू जॾहिं काल्ह त इहे शयूं हुयूं जो पढ़ंदा हुयासीं, ॿुधंदा हुयासीं, कंहिं इंटेलेक्चुअल माण्हू वटां महसूसु कंदा हुआसीं, ॿुधण खां पोइ त वाक़ई सिंधी क़ौम जेको आहे ग़ुलामीअ जे अज़ाब में भोॻे पई। पर हाणे त उहे ग़ुलामीअ जा जेके ॾंभ आहिनि उहे सिधीअ तरह हर हिकु माण्हू बर्दाश्त करे थो। हिकिड़ा ज़िलतुनि ते राज़ी थी वेठा आहिनि, हुकूमती धुर में वेठा आहिनि, उन्हनि जे आशीर्वाद सां वेठा आहिनि ऐं उन ग़ुलामीअ वारी ज़िलत खे, उन अज़ाब खे उन्हनि क़बूल करे वरितो आहे। इन करे जो उन्हनि जे पोयां उन्हनि जूं के थोरियूं घणियूं मराहतूं उन्हनि खे मिलनि थियूं, उन्हनि जा ज़ाती जेके मुफ़ाद आहिनि पूरा थियनि था, पर पोइ बि हू अज़ाब में आहिनि, हू पोइ बि ज़िलतुनि में आहिनि। ज़हनी तौर ते हू ज़रूरु उहा जेकी अज़ियत आहे, उहा जेकी ज़िलत आहे, उहा हू हर हिकु सिंधी महसूसु करे थो त असां सां उहो ग़ुलामनि वारो रवैयो रवा रखियो पियो वञे। त अहिड़ी सॼी सूरत हाल में लाज़मी तौर ते जेके सियासी तौर ते शयुनि खे सम्झनि था, सियासी सूझ बूझ रखंदड़ आहिनि, उन्हनि खे बेखौफ़ थी पंहिंजे चिटे मौक़िफ़ सां पंहिंजे अमल में अॻभरो थियणु घुरिजे। शयुनि खे मुनज़िम करण जी ज़रूरत आहे।
हिक ॿिए जे लाइ सीना कुशादा करण जी ज़रूरत आहे, पर सचाई, ईमानदारी ऐं सालिहपणू जेको आहे उहो लाज़मी तौर ते असांखे अख़्तियार करणो पवंदो। ॿी सूरत में इहा रिवायती जेकी सियासत आहे, रिवायती जेकी क़ौमी सियासत आहे, रिवायती बसि एहतजाज कयोसीं, कॾहिं ट्रांसफार्मर जे लाइ कयोसीं, कॾहिं 5 मुलाज़िमनि जे लाइ कयोसीं। बाबा उन्हनि खां हटी करे हिन वक़्तु क़ौमी तशख़ुस जिते तबाह थींदो हुजे, जिते धरती नीलाम थींदी हुजे, जिते तव्हां खां क़ौमी वसीला खसिया वेंदा हुजनि, त उते निज पिज क़ौमी बुनियादनि ते सियासत करणु लाज़मी आहे। उहो जेको जंहिं प्रोग्राम जी असां दावा कंदड़ आहियूं, जंहिंमें सम्झूं था त क़ौम जी हक़ीक़ी निजात आहे, उन ग़ुलामी जे ख़िलाफ़ु असांखे बरसर बेकार लाज़मी तौर ते थियणु घुरिजे। ही हिन वक़्तु ऐं सुभाणे जूं हालतूं जेके ॿुधाइनि पियूं त असांजे लाइ वधीक संगीन जुड़नि पियूं, वधीक ख़तरनाक जुड़नि पियूं। ऐं असां हिन कमज़ोर हालतुनि में सिर्फ़ु असां वटि हिकिड़ो ई दग आहे, सियासी दग आहे। उन में सियासी चारा जो हेॾां न वधंदासूं, सियासी तौर ते मुतहरिक न थींदासूं ऐं इन रिवायती अंदाज़ में बसि जुड़िया रहियासीं, पंहिंजी उमिरि पूरी कईसूं, त न साइंसी हिकमत अमली जे बुनियादनि ते असांखे पंहिंजा सियासी मेयार जेके आहिनि मुक़ररु करणा पवंदा। सो अञा ताईं मिसाल असां वटि आहे न बाबा, शहीद जेके आहिनि, शहीद इरफान, शहीद ज़ाहिद, उहे निज धरतीअ जा शहीद आहिनि, दरिया जा शहीद आहिनि। असां वकीलनि बार बार इहे तकीदूं कयूं पिए त बाबा या दरिया में पाणी वहंदो या रत वहंदो, पर हिननि शहीदनि असांजे उन वकीलनि जेके बबलो स्टेज तां असां इहे पे तकीदूं कयूंसीं, ही शहीद त उहे आहिनि जिन पंहिंजो रत दरिया जे पाणीअ सां ऐं वारीअ सां ऐं मिटीअ सां मिलायो। इन करे सॼी सिंध हिननि खे ओन कयो, हर पार्टी हिननि खे ओन कयो। हिन वक़्तु बि सॼी माना सिंध जो वॾो हिसो माण्हू, सियासी जेके दोस्त आहिनि, साथी आहिनि, उहे ॻोठ बजराणी लॻारीअ ॾांहुं जेको आहे सो अचनि पिया ऐं उन्हनि जी कसम परसी वारी हालत ज़रूरु आहे, पर उहे निंदण का न आहिनि। सिंध उन्हनि जी वारसी करे पई, मालिकी करे पई। आऊं बि रेग्युलर उन्हनि सां गॾु आहियूं, हर साथ ऐं सहकार में आहियूं। उते इहे अणवणंदड़ जेके वाक़िया थिया आहिनि, शहादतुनि खां पोइ जेके ख़ुदकशी जा वाक़िया, त महसूसु थिए थो त मुसलसल कड़ो रहण जे करे माण्हू उहे रोज़गार सां ॿाहिरि निकिरी न पई सघिया। असां इहा पहिरें ॾींहं खां दांह पई कईसूं त ही हथ सां हालतूं ख़राबु कनि पिया। हुकूमत वक़्तु इन मामलनि जी ज़िम्मेवार आहे, इन क़तलनि जी ज़िम्मेवार आहे। उन्हनि खां रोज़गार जा ज़रिया खसिया विया आहिनि, उन्हनि खे बुनियादी हक़नि खां महरूम कयो वियो आहे। हू रोज़गार असांखे केॾांहुं निकिरी कोन पिया सघनि। उन्हनि खां तालीम जो हक़ खसियो वियो आहे, सिहत जो हक़ खसियो वियो आहे, इस्पतालुनि खां पूरी तरह कोन पिया वञी सघनि। त अहिड़ी सूरत हाल में सिंध वॉलंटियरली उन्हनि सां साथ ऐं सहकार में आहे। सुभाणे असां बि इंद्रजीत लोहाणू साहिबु, असां हैदराबाद जा कुझु वकील साथी, उन्हनि जे लाइ सामान सड़ो ऐं दवाऊं ख़ासि तौर ते उहो खणी वेंदासूं। हाल अहिवाल जेके तफ़सीली आहिनि सुभाणे उतां रूबरू सॼी सिंध जे आॾो रखंदासीं। जेकी बि कंडीशन आहे, दोस्त मैसेजिंग कनि पिया त छा सूरत हाल आहे, मोरो जे लॻारनि जे खां असांखे वाक़िफ़ु कयो। सो सुभाणे तफ़सीली तौर ते उतां उन्हनि जे ॻोठ मां अची सॼी सिंध खे हिकिड़ी त आगाही आहे, पर तफ़सील सां सुभाणे उन्हनि मामलनि ते पाण ज़रूरु डिस्कस कंदासूं। सो गुज़ारिश इहा आहे त ही जेकी बि जिदोजहद थिए पई, जेके बि जिते बि सियासी माण्हू जंहिं बि दुर सां लाॻापियल आहिनि, जंहिं बि पार्टीअ सां आहिनि, लाज़मी तौर ते असांखे उन्हनि सां जुड़णो आहे, मदद करणी आहे। साथ ऐं सहकार सां ई असां हिन अज़ाब मां पार पइजी सघूं था। इन करे पॉज़िटिव रहणो आहे। 11 तारीख़ ते इजलास बि थियल आहे मोरो में वकील दोस्तनि जो, ऐं उन में बि उमेद आहे त ॻोठ बजराणी लॻारी जंहिं अज़ाब मां गुज़रियो आहे,
जंहिं तकलीफ़ में अञा भोगे पियो, जेके उते पेचीदगियूं पैदा कयूं वयूं आहिनि, हुकूमती धुर जेका इलीगलिटी मुसलसल करे पई ऐं गैर क़ानूनी नमूने सां जंहिं नमूने सां उन्हनि खे अज़ाब में मुब्तला रखियो वियो आहे, उन ते बि ज़रूरु असांजे वकील साथी आवाज़ बुलंद कंदा। उमीद आहे, यकीन आहे। सखर जी गर्मी, नेटवर्क ठीकु न पियो हले ऐं कचहरियूं क़ाइमु, ऐं सुभाणे पाण जेके दोस्त असां सां गॾु हलणु चाहिनि, सुभाणे 10 तारीख़ ते असां गॾिजी होॾां वेंदासूं। सामान सड़ो बि आहे, त जेके दोस्त असां सां गॾिजणु चाहिनि, हलणु चाहिनि, उन साथ ऐं मदद में भाङे भाईवार थियणु चाहिनि, त उहे भलिया अचनि। त सुभाणे गॾिजी जेको आहे सो होॾां वेंदासूं। सखर खां कुझु दोस्त, खेरपुर खां कुझु दोस्त बि जुड़िया आहिनि जेके असां सां होॾां हलंदा। सो सुभाणे पाण गॾिबासूं ॻोठ बजराणी लॻाड़ी। तव्हां समूरनि जी महिरबानी, हक़ मौजूद जी लती।